वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वरफ़अना लक ज़िक्रक आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। राणे जे रिहाण मां राणे जे रिहाण मां को आदेसी आयो चोॾींहं माह चंद्र जे कयो सामीअ सुहाओ लथो ऊंदा हो मुझे जानिब जे त जमाल सां। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, जश्न ईद मीलादुन नबी चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जी महफ़िल, दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल अॼु ॻोठ दोस्त मोहम्मद ॾाहिरीअ जे अंदरि ये सुहिणी महफ़िल सजाईंदड़ मियां मौला बख्श ॾाहिरी, मंसूर अहमद ॾाहिरी ऐं महरूम दोस्त मोहम्मद ॾाहिरी मरहूम, जंहिं मरहूम जे बख़्शिश जे लाइ मुंहिंजे महबूब जे मीलाद जो वसीलो वरितो वियो आहे, उहो आहे जंहिंजे नाले ॻोठ। अल्लाह ताला उन मरहूम जी बख़्शिश फरमाए। दुनिया जो दस्तूर आहे त जेको कमज़ोर हूंदो आहे उनखे ख़बर आहे त मूं में हिम्मत नाहे, पोइ यकीनन उहो कंहिं ताक़तवर जो पासो वठंदो आहे। दुनिया जे
मुश्किलातुनि खां बचण जे लाइ दुनिया जे कंहिं ताक़तवर जो पासो वरितो वेंदो आहे, क़ब्र ऐं क़यामत जे मुश्किलातुनि खां बचण लाइ मदीने वारे मीर जे दामन में हथ विझबो आहे। छो त सभु कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पहुच आहे। दुनिया जो दस्तूर आहे, जॾहिं बि का हुकूमत क़ाइमु थींदी आहे त विज़ारतूं विरहाईंदी आहे। कंहिंखे तइलीम जो कलम, कंहिंखे ज़राअत जो कलम, कंहिंखे रांदियुनि जो कलम सभु विरहाइबा आहिनि, लेकिन हिकिड़े खे हिकिड़ो कलम मिलंदो आहे, पर कंहिं कंहिंखे ॿ ॿ टे टे बि मिलंदा आहिनि, जेके वज़ीर आज़म जा या वज़ीर आला जा गहरा हूंदा आहिनि। पर ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त सभई कलम कंहिं हिकिड़े खे ॾिजनि। जो बेशक दुनिया में ईअं न थियो आहे, पर मुंहिंजे ख़ुदा उहो ई करे ॾेखारियो आहे जंहिंजो दुनिया तसवुर बि नथी करे सघे। मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फरमायो, हर नबी खे मां अल्लाह जे ज़ात अख्तियार ॾिना, मां अल्लाह जे ज़ात पावर ॾिना, मां अल्लाह जे ज़ात मौजिज़ा ॾिना। कंहिं नबीअ खे कहिड़ा मौजिज़ा, कंहिं नबीअ खे कहिड़ा मौजिज़ा, मगर मुंहिंजो रब थो चवे, जॾहिं न मां अल्लाह पंहिंजे महबूब खे मोकिलियो त पोइ जेतिरा तमामु अंबिया खे मौजिज़ा ॾिनमि, उहे त मिड़ई महबूब खे ॾिनमि, पर जंहिंखे कंहिंखे बि न ॾिना हुअमि उहे बि पंहिंजे महबूब खे ॾेई छॾियमि। छो त दुनिया में बि पंहिंजे पीरीअ सां कोई लेखो न कंदो आहे, मुंहिंजे रब बि पंहिंजे महबूब सां लेखो न कयो आहे। हाम बिन हुलैम नालो आहे जिन जो। कंहिंजो नालो आहे जिन जो। कहिड़े दौर जो आहे? हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे दौर जो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दीन जी दावत ॾिनी, आयो चई ऐं अल्लाह जा खलील इताअत करण जे लाइ तयार हां, ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह चवण जे लाइ बि तयार हां, शर्त मुंहिंजो हिकिड़ो क़बूल करी त। हज़रत इब्राहिम चयो चओ। चए तो सुना, शर्त इहो आहे त मूंखे गारंटी ॾे त जेके बि मुंहिंजा गुनाह आहिनि उहे बि रब माफ़ कंदो ऐं जन्नत मूंखे यकीनी ॾींदो। हज़रत इब्राहिम निहारे चयसि, ॻाल्हि जेका कई अथई न, ॻाल्हि ॾाढी कम वारी कई अथई, पर मां तोखे इन करे थो जवाबु ॾियां जो इहो कलमदान मूं वटि कोन्हे। अल्लाह जो खलील आहियां, अल्लाह जो खलील आहियां, अल्लाह जो प्यारो बि आहियां, अल्लाह जो नबी बि आहियां, पर इहो जेको शफ़ाअत जो कलमदान आहे न, इहो मूं वटि कोन्हे। चई बुझे तो वटि कोन्हे, आख़िर कंहिं वटि त हूंदो। चई हा, इहा ॻाल्हि कर। चई कंहिं वटि आहे? चई जेको अल्लाह जो महबूब आहे, इहो कलमदान उन वटि आहे। उन हाम बिन हुलैम हज़रत इब्राहिम खे चयो त पोइ ठीकु आहे, मूंखे उन महबूब जो ॾसु ॾे, मां ओॾां थो वञा। अल्लाह जे खलील चयो, उन महबूब जे अचण में त अञा हज़ारे साल पिया आहिनि, अञा हज़ारे साल पिया आहिनि। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर आहे न, पाण फरमाइनि था त जहां जान आहे ज़रूर, जहां जान आहे ज़रूर, अदा ताता नाहे तबीब को, जहां जान नाहे जरूर, ताता नाहे तबीब को, जुसे सुरियो सूर तक करे वे जो वर पयो। माना ॿुधाई सोहणे लतीफ़ जे ॿोलीअ जी। शाह लतीफ़ सरकार फरमायो,
जेस ताईं तोखे मथे में सूर न पवंदो तेसी मथे जे सूर जे डॉक्टर जी भी खबर कान हूंदई। जेसी डाठ में सूर न पवंदई तेसिताईं गोरीअ जी भी खबर कान हूंदई। पर जियां डाठ में सूर पवंदई गोरिन जी भी खबर पइजी वेंदई, डॉक्टरन जी भी खबर पइजी वेंदई। पर मुल्ल मौलाना जी भी खबर पइजी वेंदई त फलाणो मौलाना डाठ जो सूर पढ़ंदो आ। दर्स कहिड़ो मिलियो मुसलमानो, दर्स कहिड़ो मिलियो? दर्स मिलियो त जेस ताईं दर्द पैदा न थींदो आहे तेस ताईं दवा भी कान मिलंदी आहे। जेसी दर्द पैदा न थींदो दवा भी तेसी कान मिलंदी। दर्द पैदा कर ॾिस त दवा तोखे कीअं थी मिले। दर्द पैदा थिए त दाह थिए न। जेकॾहिं पेट में सूर थींदो त माण्हू दाह कंदो, ओ बाबा वारो कर पेट में सूर आहे, अम्मा वारो कर मथे में सूर आहे। दर्द थींदो त दाह कंदे न, दर्द थिए ई कोन थो त दाह किथों करी। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो दर्द अंदर में पैदा कर ऐं इंशा अल्लाह ताला जॾहिं न अंदर में दर्द पैदा थियो ॾिस त मुंहिंजो पिरी कीअं थो पेरड़ो पाए। दर्द मां मुराद छा आहे? सिक, मोहब्बत, प्यार, दीवानाइप, मजज़ूब, बस कहिड़ा नाला वठां मोटा पोइते मां। हाम बिन हुलैम हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे ख़िदमत में अर्ज़ कयो, सुहिणा जेकॾहिं कलम दान तो वटि नाहे त इहा ख़बर तोखे त इन कलम दान वारो केरु आहे ऐं हज़ारे साल बाद में अचण वारो आहे। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जवाब ॾिनो, बेनियाज़ रब, उन बेनियाज़ रब अञा काइनात कान जोड़ी हुई। आलमे अरवाह जे अंदर उन करीम रब पंहिंजे महबूब जो तमाम अंबिया खे तारुफ कराए छॾियो हुयो त ही जेकी कुछ जोड़ियां थो यार जे करे, जेकी कुछ बनाया थो यार जे करे। ऐ इब्राहिम तोखे खलील बनाया थो यार जे करे, ऐ मूसा तोखे कलीम बनाया थो यार जे करे, ऐ इस्माइल तोखे ज़बीहुल्लाह बनाया थो यार जे करे। लेकिन मां अल्लाह सां वाइदो कयो, दुनिया तव्हां जो कलमो पई पढ़ंदी, दुनिया तव्हां ते ईमान पई आणींदी, पर सुम जा अकुम रसूल जे उन टाइम ते मुझो महबूब अची वञे, मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन बिही, दुनिया तव्हां ते कलमो पढ़ंदी, मुझो मुस्तफ़ा अची वञे तस्दीक भी कंदा वञिजो त वाके इहो ई महबूबा जंहिंजे लाइ अल्लाह काइनात जोड़ी आहे। रुगी तस्दीक न कजो पर तस्दीक करण सां गॾो गॾु दुनिया तव्हां जो कलमो पढ़े, तव्हां मुझे मुस्तफ़ा जो कलमो पढ़जो। अंबिया के अल्लाह पाबंद बनायो, कंहिंखे बनायो? जवाब ॾे। तू तो खुश नसीब आहीं, ऐ मुसलमान तू तो खुश नसीब हई। हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में मुझे मुस्तफ़ा जे आमद जो इंतजार कयो, ऐं तोखे मुझे रब इंतजार न करायो। बग़ैर इंतजार जे अम्मा जे पेट मां निकते पाड़े जो मौलाना आयो, तोखे हथड़न में खणी अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई करे चई, ओ खुश नसीब तोखे मुबारका मुस्तफ़ा जे गुलामन जे घर में पैदा थी वयो। एडा एहसान मुझे रब कया हन, एडा थोड़ा मुझे करीम रब कया हन। केड़ा गुण गाइंदे मुझे आका जे आमद जा। ईमान जी तकाजा इहा है, जे कदे सजी जिंदगी
सजी जिंदगी मुसल्लो विछाए अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा कयूं। या अल्लाह तुझा अणगणिया एहसान जो पंहिंजो महबूब अता कयो थई त जिंदगी थोरी आ पर मुझे मुस्तफ़ा जे कलमे जो शुक्रानो अञा भी घणो आ। पंहिंजो महबूब कंहिंखे ॾेखारबो भी कोन्हे, पंहिंजो महबूब कंहिंखे ॾेखारबो भी कोन्हे। आहे हिते को जेको हाँ मते हथोणी चवे त महबूब मुंहिंजो आ पर दुनिया खे चवंदो आहे भले ॾिसो ॿियो आशिक चवंदो तूं अञा इश्क कयो ई कोन्हे, तोखे प्यार जी ख़बर ई कोन्हे। इहा अल्लाह जी कुदरत आ, इहा अल्लाह जी मंशा आहे, इहा अल्लाह जी रज़ा हुई जंहिं पंहिंजो महबूब तो असां जहिड़नि किननि कोझड़नि खे अता कयो, वरन महबूब कंहिंखे ॾेखारण लाइ बि कोन ॾींदो। इते जुमिलो चवां जन खे नी पंहिंजो महबूब रब ॾिनो, छा उहे ख़ुशि नसीब न आहिनि? जवाब ॾे, जवाब ॾे। जन खे न अल्लाह पंहिंजो महबूब ॾे। तोखां थो पुछां 5 रुपया त सभु कंहिंखे ॾिबा, 1000 रुपया त सभु कंहिंखे ॾिबो, पर अदा उबासी न ॾे। छा थियो अथई दोस्त? पैसा त सभु कंहिंखे ॾेई सघजनि था, 50 100 रुपया 1000 त ॾेई सघिजे थो, पर सोन जो तोलो कंहिंखे ॾिबो? जवाब ॾे। अहिड़े दौर में जॾहिं 1.25 लख खां मथे सोन हुजे, चओ हा कंहिंखे न ॾिबो, ॾिबो उनखे सोन जो तोलो जंहिंसां दिलि ठरियल हूंदी, जंहिंसां दिलि ठरियल हूंदी, या जंहिंसां थोरो घणो प्यार जो नातड़ो ॻंढियल हूंदो। पोइ ख़ुशि नसीब छो नथो चवीं? अल्लाह पंहिंजे महबूब सां त प्यार कयो आहे, पर ओ ॾाहिरी फ़क़ीरो, ॻोठ दोस्त मोहम्मद मरहूम ॾाहिरीअ जे अंगण ते वेहण वारो, तूं बि शुक्रानो अदा कर। रब जो पंहिंजो महबूब तोखे ॾिनो आहे, तोसां बि प्यार कयो अथई, तॾहिं त पंहिंजो पिरी ॾिनो अथई। जेकॾहिं न ख़ुदा तोखे मूंखे प्यार जे निगाह सां न ॾिसे हा त हज़रत इब्राहिम जे उम्मत में पैदा करे छॾिया, केरु झलण वारो हो? जवाब ॾे। हज़रत मूसा जे उम्मत में पैदा करे केरु झलण वारो हो? अकुल खां कमु वठि। ऐं मुस्लमान अकुल खां कमु वठि। कहिड़ो कमु वठि? जहिड़ो महिमान भलो हूंदो आहे तोहफ़ो बि अहिड़ो ई भलड़ो ॾिबो आहे, तोहफ़ो बि अहिड़ो ई भलड़ो ॾिबो आहे। मुंहिंजो नबी, तुंहिंजो नबी, अल्लाह जो महबूब सरदारुल अंबिया आहे, सरदारुल अंबिया आहे, खातमुन नबीयीन वल मुरसलीन आहे। मुस्तफ़ा जहिड़ो कोई कोन आयो आहे, न थियो आहे न थींदो, न की आयो आहे न की ईंदो, न की ॼाओ आहे न की ॼमंदो। महबूब त महबूब आहे, महबूब त महबूब आहे। अम्मा फातिमा तो ज़हरा जहिड़ो को दुनिया में आयो आहे? जवाब ॾे। हसन हुसैन जहिड़ो शहज़ादो, हर अंबिया खे ख़ुदा शहज़ादा ॾिना, पर मुंहिंजे हसन हुसैन जो मट त कोई न आहे न। जवाब ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जवाब ॾे, ईमानदारी सां जवाब ॾे। हेका मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ख़बर अथव सजण साईं जो दीवानो हा, हथ ठोकियूं ॻाल्हियूं न कंदो हा। खोले खोले थो चवां, हर नबी उन जन्नत अल्लाह ताला उन्हनि जी मीरास बनाई आहे, उन्हनि जा बचड़ा बि जन्नत में हूंदा, पर जन्नत जा सरदार त फ़क़ति मुंहिंजे मुस्तफ़ा जा बचड़ा हूंदा न। जन्नत में हर नबी जा बचड़ा हूंदा, कोई शक न आहे, पर जन्नत जी सरदारी कंहिं वटां? जवाब ॾे, कंहिं वटि सरदारी आहे? जहिड़ो अबू बकर सिद्दीक, सुहिणो सिद्दीक अकबर जहिड़ो सहाबी मुंहिंजे मुस्तफ़ा खे मिलियो, अहिड़ो सहाबी कंहिं अॻु में नबी खे मिलियो आहे? जवाब ॾे। उमर फारूक जहिड़ो फारूक आज़म अॻु में कंहिंखे मिलियो? उस्मान ज़िन्नूरैन जहिड़ो कहिड़ो सुहिणो सखावत सखी कंहिंखे मिलियो? मुंहिंजे सुहिणे अलीअ जहिड़ो शेर ख़ुदा कंहिंखे मिलियो? चओ कहिड़ियूं भेटूं कंदे मूं सां मुंहिंजो दिलि बरका ॿी शइ आहे। कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां, ओ मुंहिंजो दिलि बरका ॿी शइ आहे। सभई सिंगार जी बि हो, सभई सिंगार जी बि हो, पर मुझे सुने जो सिंगार का भी शया। बनिया जे कुर्ब में कैदी, गुजारियों उम्र गुलामी में।
बणिया बणिया जे कुर्ब जा कैदी गुजारियों उमेरे गुलामीअ में कयूं जिंद जान जो सौदो कयूं जिंद जान जो सौदो चौ अञा वापार का भी शया कयूं जिंद जान जो सौदो अञा वापार का भी शया कहिड़ियूं भेटूं यार कंदे असां खुश नसीबन सां असां जो दिलदार का भी शया पंहिंजे नसीबन ते नाज कर पंहिंजे नसीबन ते शुक्रानो कर पढ़ा रब जो कुरान पढ़ा रब जो कुरान ही दुनिया आहे दारुल इम्तिहान माथो पढ़ा रब जो कुरान ये दुनिया दारुल इम्तिहान सजन साईं जो गुलाम आया सजन साईं जो गुलाम पढ़ा तो रब जो कुरान जरा गौर कर इबादत हिते बदमाशी हिते नेकी हिते ठगी हिते जन्म खरीद करी तुझी मर्जी जन्नत खरीद करी तुझी मर्जी दंग करे छड़िया थो तवज्जो दंग करे छड़िया थो पो बि मुझे रब को कंहिंजी गुझाई आहे जवाब दे कंहिंखों गुझाई आहे मुझे अल्लाह को काई गुझाई काने पो बि मुझो रब चवे कुंतुम खैर उम्मतिन ओ मुझा महबूब तुझा ॾाढा भला हन ओ मुझा महबूब तुझी उम्मत ॾाढी भली आ जरा सोच गुनाहन में भरिया पया हो खतादार आहियूं बदकार आहियूं बेकार आहियूं अरडायूं था पिया कयूं नमूने बाज़ी था कयूं पो बि रब थो चवे त तुझा ॾाढा भला हन महबूब मदीने में आ रब चवे थो हबीब तुझा भला हन जिते भी आहिनि भला हन हिकिड़े मिंट ला सोच जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो मुंहिंजो मुस्तफ़ा साम्हूं हूंदो असां रोंदा हुंदासी उते रब कीअं चवंदो त ही किना हन जवाब दे रब चवंदो जेको हिते थो चवे त भला हन हिते थो चवे त भला हन कंहिंजे लाइ तो मुझे ला न बुजुर्ग भला वली भला गौस भला कुतुब भला अबदाल भला मुझे मुस्तफ़ा जा यार भला हर सहाबी मुझे महबूब जो भलो तू असां गंद में भरल कहीं जहिड़ा न आहियूं पो बि रब चवे त भला मौला की कर मुकीअं थो थे रब थो चवे भाड़िया मां तो ॾे नथो ॾिसां मां पंहिंजे यार ॾे थो ॾिसां उन महबूब जे निस्बत जे करे मुझो अल्लाह तो फरमाए तव्हां सभई भला जॾहिं हिते भला इंशाअल्लाह ताला उम्मीद था रखूं जॾहिं आका जे दरबार में हूंदासीं जिथे लिवाउल हम्द जे झंडे जे हेठां हूंदासीं उम्मीद आहे त उते बि रब ईअं कोन चवंदो त ही किना आहिनि जीअं हिते भलड़ो चयो अथई इंशाअल्लाह उते बि रब भलो चई बेड़ो पार करे छॾींदो अञा चवण दे हिते गुनाहनि जी इंतहा कईसीं रब शक्लियूं न बदलायूं हिते गुनाहनि जी इंतहा कईसीं रब शक्लियूं न बदलायूं महशर जे मैदान में अल्लाह पंहिंजो वाइदो कीअं बदलाईंदो जॾहिं हिते ई रब न बदलायो त महशर में रब कीअं बदलाईंदो रब फरमायो वल सऊफ युतीक रब्बुक फतरदा ओ मुंहिंजा महबूब जेसिताईं तूं राज़ी न थींदे तेसीं ॾींदो वेंदो मैं मुझो अल्लाह फरमाए तो ॾींदो वींदो मैं हाणे पंहिंजे हाम ते हथ रख असांजो ईअं कोन पिया मीलाद कयूं हे ईअं जशन नथा कयूं आसिरे ते हूं उम्मीद ते हूं यकीन ते हूं त जेकॾहिं कुकड़ पंहिंजे कोड़े जे हेठां किनो आनो बि परे कान कंदी आ
जॾहिं कुकड़ किनो वनो बि परे कान कंदिया मुंहिंजा दोस्त जरा सोच हिकिड़ी जब पखी जानवर खे पंहिंजे बचड़े सां एतिरो प्यार आहे मुझे मुस्तफ़ा जे प्यार जो केर अंदाज़ो भी नथो करे सघे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हि रहिजी न वञे पोइते मोटी हला त पंहिंजे क़िस्मत ते नाज़ कर जो मुंहिंजे अल्लाह तोखे मूंखे मदीने वारे घोट जो उम्मती बनायो आहे कलमो नसीब थियो आहे इन कलमे ते नाज़ कर छो त यार जॾहिं अखिड़ियूं ॿूटिबियूं न ख़बर त पोइ पवंदी। हिकिड़ो जुमिलो चई वञा इमाम बुखारी इमाम मुस्लिम साईं फरमायो त कब्र में हिकिड़ो सवाल थींदो इब्ने माजा तिरमिज़ी शरीफ़ फरमायो त कब्र में 3 सवाल थींदा असांजे लाइ 3 सवाल अखियुनि ते असांजे लाइ 3 सवाल अखियुनि ते पहिरियों सवाल थींदो मर रब्बुक तुंहिंजो परवरदिगार केरु आहे पुछंदा केरु चो मुनकर नकीर जवाब ॾियो केरु पुछंदा हथनि में छा हूंदनि गुर्ज़ू जहन्नम जे बाहि मां तपायल मुंहिंजा दोस्त गुर्ज़ जंहिंखे चइबो आहे शीखूं लोह जूं ख़बरदार थी तंबाकू नोशी सेहत के लिए मुज़र खयो बीठो दे ख़बर मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे हिकिड़ी उन्हनि जी दहशत ॿियो अॻियों डंडो हेॾे होॾे निहारबो नज़र बि केरु कोन ईंदो अल्लाह त आहे पर ॾिसण खां त पाक आहे असां त नथा ॾिसी सघूं मर रब्बुक बस पोइ बचणो हूंदो ऐं का भलाई थियल हूंदी चवंदासीं रब्बी अल्लाह असांजो अल्लाह जेको आहे परवरदिगार आहे पर उन्हनि जी कावड़ कान ठरंदी मां दीन का ॾे ख़बर तुंहिंजो दीन कहिड़ो आहे उन महिल दीन पंहिंजे वजूद सां हुते हूंदो चओ कोन हूंदो अणॾिठो सवाल थींदो चवंदासीं दीनियल इस्लाम ऐं अखियूं खोल मुस्लमान जेॾी महिल न 2 सवालनि जा जवाब ॾिनासीं पोइ जेॾी महिल 3 सवाल थींदो सवाल पोइ थींदो पहिरीं पिरी महिरबान ईंदो सवाल पोइ थींदो मर रब्बुक जो सवाल थियो अल्लाह हाज़िर नाज़िर आहे पर नज़र कोन आयो मां दीनुक जो सवाल थियो दीन जो हुजण हक़ आहे पर अॻियों सूरत में कोन हुयो पर जॾहिं हिन मुंहिंजे हबीब ला सवाल थियो मां कान तक़ूल फी हाज़र रजुल लि मुहम्मदिन दे ख़बर हिन महबूब जे लाइ छा चवंदो हुए हिन महबूब जे लाइ दीवानो चवंदो अघारो केरु कोन हो इन करे पे गुर्ज़ू ॾेखारी हींअर मुंहिंजो इमाम अंबिया चयो हाणे भॼी पासो कर असां ग़ुलाम मुझे अल्लाह जे हुक्म सां मुझो महबूब कब्र में छो ईंदो चो इन लाइ ईंदो मुनकर नकीर खे ॾेखारण लाइ ॿुधाइण लाइ त पंहिंजा सवाल कई ॾाढो ॾेखारी मां मुस्तफ़ा शफ़ादार नबी हा रहमतल लिल आलमीन हा मुझे हूंदे मुझे ग़ुलाम खे इहे पंहिंजूं ॾाढायूं न ॾेखार पहिरीं दीदार थींदो ॿुधा चो जॾहिं न आशिक खे दीदार थींदो बेड़ो पार थींदो या न थींदो मुनकर नकीर पुछंदो वेंदो दीवानो चवंदो ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां ॿी काई शइ त न ॼाणा थो रुगो पढ़ंदो दुरूदो सलाम आहियां ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि रुगो उन जी मुहबत आदी हथ में रखी इस्मो आका जो अखिड़ियुनि ते पयो चुमंदो मुहम्मद नाम आहियां सोच सोच कब्र में भी मुझे महबूब दहशत में कोन छॾियो जॾहिं मुझे मुस्तफ़ा जो सवाल थियो त मुझे मुस्तफ़ा चो हुते लीहड़ो भी पातो पहिरीं दर्शन करायो ऐं ॿुधायो ऐं दीवाना परेशान न थी पंहिंजे महबूब जो दीदारो भी कंदो वञ जवाब भी ॾींदो वञ त जन्नत जी दरी खोलाए ॾेई पोइ थो मां वञा
ऐ मुसलमान, इहो ई त यकीन आ, इहो ई त ईमान आ, इहो ई त अक़ीदो आ। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, थोरो मां तव्हांखे ख़बर आहे त तनक़ीदी तक़रीर न कंदो हा, तामीरी कंदो हा, पर अक़ीदो त अक़ीदो आहे न, ईमान त ईमान आहे न। सवाल थियो जेको सदाईं ॿुधाईंदो हा, अगरि तव्हां साधड़नि खां को सवाल करे त ही हिकिड़े ॾींहं में करोड़ मुस्लमान दुनिया छॾे वेंदा, पोइ करोड़ मुस्लमाननि जे क़बर में महबूब ईंदो त हथड़ा ॿधी चवीसि केॾो न अयाणो हई यार, यार केॾो न अयाणो हई। चवंदो छो? चवीसि ॾे ख़बर, हे जेके न 5 करोड़ माण्हू रोज़ था मरनि, हिकिड़ो ई हज़रत इज़राइल तो साहु कढे या तुंहिंजो को ॿियो माइट बि उन सां गॾु शुमार आहे? उनखे जवाब ॾीस न। अल्लाह फरमाए थो कुल यतवफ़ाकुम मलकुल मौतिल्लज़ी वुक्किल बिकुम, मलकल मौत अल्लाह जे हुक्म सां रूह कब्ज़ो कंदो आहे। मिंट साॻियो हूंदो आहे, घड़ी साॻी हूंदी आहे, को अमेरिका में, को अफ्रीका में, को दरिया में जे अंदरि, को समुंड जे अंदरि, को ज़मीन आसमान जे विच ते, को अस्पतालुनि में, दुनिया जे ज़रे ज़रे में, कोने कोने में जिब इज़राइल पहुचंदो आहे या कोन पहुचंदो आहे। उन जा मुंशी रखियल कोन्हनि के, उन जा मुंहिंजा दोस्त पघारदार रखियल कोन्हनि के। ख़ुदा जे वास्ते अल्लाह जे मखलूक खे गुमराह न कयो, ईमानदारीअ सां चओ। जॾहिं इज़राइल हिकिड़े सेकंड में करोड़नि जगहुनि ते पहुची सघे थो, इज़राइल जो सरदार जिब्राइल आहे, उहो जिब्रील जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरड़े जो रब ग़ुलाम बनाए छॾियो आहे। जो मुंहिंजो महबूब छो न ईंदो? असांजो त ईमान ईंदो, असांजो ईमान महबूब ईंदो। हाणे पोइ जंहिं वटि न अचे महबूब जी मर्ज़ी आहे। अर्ज़ पे कयुमि ॻाल्हि रहिजी न वञे, याद आहे हाम बिन हुलैम जिन जो नालो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अर्ज़ कयईं, सुहिणा जॾहिं तव्हांखे इहा ख़बर आहे त इहो कलमदान मूं वटि न आहे, महबूब इमामुल अंबिया वटि आहे, पोइ हाणे मूंखे ॾस ॾे, जे तूं मुंहिंजो कमु नथो करी त मां उन पीरीअ ॾे थो वञा, मां उन महबूब ॾे थो वञा। मूंखे गारंटी खपे क़यामत जे ॾींहं जी, मूंखे शफ़ाअत खपे क़यामत जे ॾींहं जी। हज़रत इब्राहिम जवाब ॾिनो, उहो महबूब त अचण में अञा हज़ारे साल आहिनि। ओ हाम बिन हुलैम निहारे चवे थो, ऐं सुहिणा नबी, ऐं सुहिणा नबी, पहिरीं ॻाल्हि त मूं मञी त इहो कलमदान तो वटि न आहे, बल्कि हाणे मूंखे जवाब ॾे, भला शफ़ाअत जो कलमदान त तो वटि न आहे, हथड़ा खणण तुंहिंजे वस में आहिनि या न आहिनि? हज़रत इब्राहिम चयो आहिनि। हज़रत इब्राहिम खे चवण लॻो, पोइ जे तुंहिंजे हथड़ा खणण वस में आहिनि त मुंहिंजे बेनियाज़ रब खां हथड़ा खणी मूंखे उमिरि एतिरी लंबी वठी ॾे, जेसि ताईं उहो पीरी न अचे मां इंतज़ार कयां, जॾहिं दीदार कयां पोइ भले मुंहिंजो रब रूह कब्ज़ करे छॾे। हज़ारे साल अॻु में हज़रत इब्राहिम चयो इहो कमु सवलो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, उन जिन खे अल्लाह जे ज़ात बाबरकात ज़िंदगी लंबी अता फरमाए। जिन खे चई वञ, तुंहिंजी ज़िंदगी अल्लाह खां मां घुरी वरिती आहे, मुंहिंजे रब मूंखे जवाब न ॾिनो आहे, मायूस न कयो आहे, ज़िंदगी तोखे मिली वई आहे। चवे थो सुहिणा वञा बि काॾे, हाणे ॾस बि ॾे, वञा बि काॾे, ॾस बि ॾे, किथे मिलंदो, कहिड़ी जगह ते मिलंदो? तवज्जो कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जवाब ॾिनो, शाम जे रस्ते ते, शाम जे रस्ते ते फलाणी पहाड़ीअ जे हेठों उते वञी वेह, पर नाग जी सूरत अख्तियार करे वेहजां, न त झंग जा जानवर तोखे कोन छॾींदा, इंसानी सूरत में एतिरी तोखे ज़िंदगी कान मिलंदी, जिन जे सूरत में एतिरी तोखे ज़िंदगी कान मिलंदी। वञी जानवर नाग जे सूरत में वेहजां, उते तूं इंतज़ार
इंतजार कजा अल्लाह तोखे जिंदगी दींदो मुझो पिरी उते ईंदो चवे थो निशानी बुधा चवे थो निशानी उहा जो मुझो सोनो परे खां ईंदो पयो उन जे चेहरे मां इए नूर जूं लाटूं निकरंदियूं जो हलंदो त फर्श ते पयो पर नूर जूं लाटूं अर्श सां लगियूं पयूं हूंदियूं हज़ारे साल अग अल्लाह फरमायो वरफाना लक ज़िक्रक ओ मुझा महबूब मा वद्दअक रब्बुक व मा क़ला ओ मुझा सोना मुस्तफ़ा कदे तुझे रब तोखे भुलायो आ हर टाइम में तुझे रब तोखे आला बनायो आ आदम जे दौर में भी तुझे रब तोखे आला कयो हज़रत इब्राहिम जे दौर में भी आला कयो मूसा जे दौर में भी आला कयो सोने ईसा जे दौर में भी आला कयो मुझा मुस्तफ़ा जॾहिं हर दौर जे अंदर तुझे रब तोखे आला कयो वा न रुगी तोखे आला कयो आ पर तोखे उम्मत भी अहिड़ी ॾिनी आ जंहिं जहिड़ी उम्मत तुझे रब अॻ में पैदाई कान कई मुझे महबूब जे करे तो असां खे केॾी इज्जत मिली वई आहे हुजूर जे करे मुझे आका जे करे मुझा दोस्त अजीज पो उहो नांग उते वेठो नांग जे सूरत में जॾहिं पहिरों दफ़ो मुझे हबीब करीम जी उम्र 12 साल घणा साल ॻाल्हि कयां या बस मोटी हला मीलाद में मुझे आका जी उम्र 12 साल मक्के मां काफ़िलो निकिरंदो आ सोने अलीअ जो बाबो सोनो अबू तालिब मुझे मुस्तफ़ा करीम जी किफ़ालत कंदो आ मुझो आका अंगल कंदो आ मुझो आका अंगल कंदो आ चाचा मां भी हला बचड़ा तुझी उम्र नंढड़ी आ रस्तो दुश्वार आ मुश्किलातूं घणियूं हन चवे तो चाचा यकीन जान तवां के काई तकलीफ़ न ईंदी भले तवां मुखे उठ ते न वेहारियो तहां मुखे भले प्यादल ई छॾियो रुगी हिकिड़ो दफ़ो मुखे वठी त हलो रुगी हिकिड़ो दफ़ो मुखे वठी त हलो तवां के ख़बर पए त उम्र त 12 साल आ पर हिन सोने के रब छा बनाए असां ॾे मोकिलियो आ ॻाल्हि लंबी आहे तव्हांजो टाइम पूरो थी वेंदो जे ॿुधल अथव त मां मोटा पोइते न ॿुधल अथव त अॻिते हलां ॻाल्हायो सभई नाहे ॿुधल अज़ीज़ान मन मुझे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे बाबे अबू तालिब सोहणे मुझे हुजूर खे खयो आ मुझे आका खे अॻियां वेहारियो आ मुझे महबूब जी उम्र नंढड़ी आ 12 साल उम्र आ हकीकत इहा नाहे त सुणे अबू तालिब खे डप हुयो त मता किरी पे हकीकत इहा नाहे हकीकत इहा आहे त मुझो खुदा पंहिंजे महबूब खे पोयां बर्दाश्त ई कोन करे रहियो आ बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया अरे वहाँ जिस्म नहीं है तो यहाँ साया भी नहीं है इहो शेर बुधो थई सदाई अज थोड़ो अगते बुध अज थोड़ो अगते बुध सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जी गाल भी अग में बुधाई थम पर वरी बुध जडे सहाबा पान में वेठा होया कचहरी लगी पईया एक बे खां पुछण लगा महबूब जो पाछो ही रब को न बनायो आ छा जे करे हजरत उस्मान चयो इन जे करे जो उस्मान जी दिल थी चवे तो खुदा या गाल पांजे कुदरत में बर्दाश्त न कई त भुल में भी मता पोया ईंदड़ कह सहाबी जो मुझे महबूब जे पाछे ते भी पैर पइजी वञे हजरत उस्मान पांजो इश्क बयान कयो लेकिन दुनिया जे मुअर्रिखन भी
दुनिया जे आशिकन भी चयो त हिकड़ी इहा गाल न हुई मुझे अल्लाह पांजे महबूब जो इन करे भी पाछो न बनायो जो मुझो हबीब हले हा मुझे हुजूर जो पाछो हुजे हा जबलन मां भी हुजूर हले हा मक्के जे गलिन मां भी हले हा मक्के में खोड़ बुत पियल होया जे कदे मुझे मुस्तफा जो जे कदे मुझे मुस्तफा जो पाछो कहे बुत ते पइजी वञे हा जन्नत उन ला लाज़मी थी वञे हा महबूब जो पाछो पवे ऐं जन्नत न मिले इएं थी नथो सघे इन करे रब पांजे पिरीअ जो पाछो कोन बनायो अल्लाह जे ज़ात महबूब जो पाछो इन करे न बनायो त कहीं मक्के जे बुत जे मथा न पइजी वञे जे पइजी वियो त मां रब खे जन्नत ॾियणी पइजी वेंदी इन करे रब महबूब खे पाछे खां पाक बनाए छॾियो आहे दिल न ठरई त टियों दलील बि ॾिए अज़ीज़ा ने मन मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह जे ज़ात पाछे खां इन करे भी पाक बनायो आ जो मुझे महबूब जो अगर पाछो हुजे हा हुजूर हलन हा सिज केडी मल अग्या हुजे हा केडी मल पोया हुजे हा जदे सिज अग्या हुजे हा त हुजूर जो पाछो पोया हुजे हा पर जे सिज पोया हुजे हा त पाछो अग्या हुजे हा मुझे अल्लाह पांजे कुदरत में कबूली न कयो त मुझे मुस्तफा जे आडो भले उहो हुजूर जो पाछो ही छो न हुजे मुझे यार जे आडो कहीं शे के मां रब कबूल करण ला तैयार नाया अन्या वधा इल्मी नुक्ता बुध त ढेर बुधाए छे इश्क जा नुक्ता बुध त ढेर बुधाए छे सिराजं वहाजा सिराजं वहाजा सिज जेको ॾींहं खे रोशन कंदो आहे उनके अल्लाह कुरान में फरमायो वजअलना नौमकुम सुबाता वजअलना लैला लिबासा वजअलना नहार माशा वबनैना फौककुम सबअन शिदादा वजअलना सिराजं वहाजा सिराजं चो सिराजं वहाजा महबूब ला छा बुधायो रब वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही वसिराजम मुनीरा चंद्र जे ला रब छा फरमाए बुध कुरान बुध मता सुभाणे को पाड़े जो माण्हू चवई त हे सजण साईं जो फ़कीर रुगी शेर पढ़ी वियो न 30 पारा हिन सीने में पिया न छा ॿुधी छा ॿुधंदे तबारकल्लज़ी जअल फिस्समाइ बुरूजा वजअल फीहा सिराजं व क़मरम मुनीरा अल्लाह जिक्र कयो बुर्जन जो अल्लाह जिक्र कयो सिज जो सिराज चई वरी इते रब कुरान में चंद्र खे चयो कमरम मुनीरा तवज्जो कजा गाल विसार जान मोहम्मद हनीफ कमरम मुनीरा चंद्र खे रब चयो कमरम मुनीरा सिज खे रब चयो सिराजं वहाजा पर पंहिंजे महबूब खे रब चयो सिराजं मुनीरा इते समझायांव कुरान जी हा थ्योरी अल्लाह जे कुरान जी थ्योरी समझाया मुझा मौला चंड सिज के फरमाए सिराजं वहाजा
चमकंदड़ सिजा चंड खे चए कमर मुनीरा हो वरी रात जो रोशनी कंदड़ा हो ॾींहं जो रोशन थींदड़ा मुंहिंजा बेनियाज़ रब महबूब ला चए सिराजम मुनीरा मुंहिंजो रब तो चवे ॾिसी नथो मां महबूब जे नाले जी निस्बत सिराज याने सिज सां ॾिनी त दुनिया खे ख़बर पवे त जीअं सिज जी रोशनी तेज़ आहे उन खां कई गुना मुंहिंजे महबूब जो नूर वधीक आहे नालो सिज सां मिलायुमि सिफ़त वरी मां रब चंड सां मिलाए छॾी कमरम मुनीरा सिज खे रब चयो सिराजं वहाजा नालो सिज जो सिफ़त चंड जी ओ दुनिया वारो मुंहिंजो मुस्तफ़ा जीअं ॾींहं जो रोशन आहे ईअं राति जो बि रोशनी अता कंदो आहे छो त चंड सिर्फ़ राति जो सिज सिर्फ़ ॾींहं जो मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह अल्लाह ॾींहुं हुजे या राति काई नाहे बात मुझे महबूब मुस्तफ़ा जी रुगी या जुबान में दिल में तात अज़ीज़ाने मन अल्लाह चे तो जरा गौर कर इहो जेको सिजा सिराज वहाजा रब चे तो पाछो त मूं उन खे बि कोन ॾिनो आहे को मां जो लाल जेको सिज जो पाछो साबित करे पाछो त सिज जो भी ना है सिज जी रोशनी पवंदी आहे पाछो कहीं बी शे जो बणबो आहे सिज जो पंहिंजो पाछो ना है अल्लाह चवे थो निहार सिज जी